हक़ीक़त इहा आहे त मूंखे हिननि कल्ह प्रोग्राम ते घुरायो जेको कंहिं घुरायो? खेमटिया आहिनि। नालो आहे लतीफ़ खेमटियो ऐं घोट जो नालो आहे जुनेद खेमटियो। हिननि मूंखे टाइम ॾिनो जेको मूंसां राब्ते में हुया प्रोग्राम जे हवाले सां, त मूंखे तक़रीबन 8 खां टाइम हिननि जो मिलियल हो। मां हिननि वटि 7 बजा पहुतुसि। 7 बजा पहुतुसि। हे कॉल खणण लाइ तयारु कोन, न को मूंसां राब्ते में अचण लाइ तयारु। ऐं पहुतुसि सही, बहरहाल कहिड़े बि तरीक़े सां ऐं कंहिं दोस्त वटि पहुतुसि। दोस्त वटि पहुतुसि, उते वेठुसि घड़ी खनि। उनखां पोइ वरी राब्ते जी कोशिशि कई मूं, पर हिननि जो राब्तो कुझु बि न थियो। कंहिं दोस्तनि खे चई करे राब्ते में आयासीं, हिननि सां राब्ते में थियो। वरी उहा जॻह चेंज करे वरी ॿी जॻह ते वञी वेठासीं। हिननि सां का बि अहिड़ी जेको आहे सो मुंहिंजी शइ न पई थी सघे जो हिननि खे माना आऊं कुझु चई सघां त बाबा मूंसां हीउ मसइलो आहे, आऊं थकी टुटी आयो आहियां, असां आर्टिस्ट आहियूं, सीज़न आहे, प्रोग्राम आहिनि। बहरहाल हिननि खे मुंहिंजो को बि अहसासु न। उतो मूंखे तकलीफ़ ॾींदड़ घुरायो अथनि। हिननि जो 8 वॻे जो टाइम मूंखे ॾिनल, 8 खां 9 थी विया, 10 थी विया, 11 थी विया, 11:30 थी विया। पोइ हीअ राब्ते में आया आहिनि। उनखां पोइ राब्ते में हीअ आया, कंहिं माण्हू खे मोकिलियनि मानी लाइ, कंहिं शइ लाइ जेको आहे सो वञो कहिड़े तरीक़े सां हू विया उते, त उन्हनि खे मानी लाइ मोटाए छॾियऊं ख़ाली। माना का बि चीज़ हुननि जी अहिड़ी का न हुई, या प्लानिंग ई उन्हनि जी मूंखे घुराए ऐं मूंखे टारगेट करण जी हिकिड़ी प्लानिंग हुई, त हिन खे जेको आहे सो टारगेट कयूं। बहरहाल जॾहिं हुननि जो पंहिंजो टाइम हो मूंसां मिलिया, त बाबा असां तोखे 12 बजे माज़रत था कयूं, देरि थी वई आहे, 12 बजे तोखे असां फ़ारिग़ कंदासीं। ठीकु आहे। 12 खां 12:15 थिया, मूं कॉल कई, कॉल खणण लाइ तयारु न। वरी 12:30 थिया, त बि न। उनखां पोइ वरी आऊं गाॾी में वेठुसि, मूं चयो निकिरां, त बाइक काए आया, 125 बाइक काए आया। 3 ॼणा माण्हू हुया, अचे आॾो बीह रहिया। चयूं त 2 ॼणा लथा ऐं आॾो बीह करे चयूं त न तोखे कीअं छॾींदासीं, असांजो प्रोग्राम आहे, तोखे कीअं छॾींदासीं। अड़े बाबा आऊं 7 बजे खां आयल आहियां, 8 जो तव्हांजो टाइम हुयो, हीअ 12 12:30 पिया था थियनि, हीअ किथां जो तरीक़ो आहे? ईअं त थींदो ई कोन्हे को। बहरहाल वरी विहारे विया मूंखे, ऐं वरी वेठुसि। 1:15 थी वियो। 1:15 थी वियो। साउंडनि वारो हैरान हुयो त मां ॿिए हंधि 2 महफ़िलियूं करे अचां, हीअ अञा टाइम कहिड़ो आहे। बहरहाल ॻाल्हि साईं ई न ते वञी पहुतासीं। मां वियुसि हिननि वटि, वञी उते छने में वञी पहुतासीं। हिननि खे मूं चयो तव्हां टाइम पंहिंजो ख़तमु करे चुका हो। मुंहिंजो पंधु आहे मेहड़ जो, परे आहे तमामु। बहरहाल आऊं फ़क़ीर माण्हू आहियां, जेको मुंहिंजो हाल आहे, जेको मुंहिंजो ख़्यालु आहे, आऊं तव्हांखे ॿुधायां थो। 5 ॿोल मूं चया। 5 जी जाइ ते मूं उन्हनि खे चयो साईं क़िबला हाणे मां थकिजी पियो आहियां। चए न अञा ॿुधा, पहिरियां थोरो प्यार, अञा ॿुधा। पोइ जॾहिं वरी मूं अञा 2 ॿिया चया, त हिननि उहा पंहिंजो रूप ॾेखारियो। बिल्कुलु ओके, बिल्कुलु प्लानिंग सां, बिल्कुलु सुठे तहत प्लानिंग सां हिननि गॾिजी सॾिजी ऐं मूंखे टारगेट कयो आहे। पोइ बहरहाल मूं जॾहिं 8 ॿोल चया, त 8 खां पोइ हिननि जी पाण में चुड़बुड़ हली। इहा मूं साम्हूं घोटु ऐं साम्हूं घोट जो वालिद ऐं साम्हूं ॿिया माण्हू जेके वेठा, उहे पिस्टलनि सां हिननि फायर करणु शुरू कया। फायर करणु शुरू कया, त मूं चयो असीं फ़क़ीर आहियूं, फ़क़ीरी ॿोली हूंदी आहे, मां फायरनि ते न ॻाईंदा आहियूं, असां सूफ़ी ॿोली आहे, हिन में का बि गुंजाइश न आहे जो फायर हले। त हिननि फायर शुरू कया। मां हिननि खे चयो आऊं महफ़िल बंदि कंदुसि, फायर बंदि कयो पंहिंजा। 1 कलाम में हिननि फायर बंदि कयो। वरी साॻा ई फायर जा शुरू थी विया। शुरू थी विया। पोइ हिननि जी इहा ॿोली पई हले त हाणे हीअ तूं लहे त असीं हिनखे ॾिसूं था, सिधियूं गोलियूं हणंदासीं तोखे, तूं लही ॾेखार। हिननि जी इहा पई ॿोली यकी हली। उनखां पोइ मूं सॾु करे हिननि खे ॿाहूं ॿधियूं। असीं फ़क़ीर माण्हू आहियूं, असां सां हीअ नाजाइज़ी छो आहे तव्हांजी? हेॾो टाइम खाई विया हो मुंहिंजो, उनखां पोइ हेॾी नाजाइज़ी, हे सिधियूं गोलियूं पिया था हणो, फायर पिया था कयो। त बि घोट जा इहे ई लफ़्ज़ हुया त तूं लहंदे, हे मुंहिंजा माण्हू आहिनि, 1 पिस्टल खयूं वेठा आहिनि ऐं मुंहुं खुलियल आहे पिस्टलनि जा, मुंहुं खुलियल आहे पिस्टलनि जा, तोखे सिधियूं हणंदासीं। उनखां पोइ मूं हुननि खे मोकिलायो, मां हुनखे ॿाहूं ॿधियूं। मां जॾहिं उथियो आहियां, लाॾो चई, घोट जुनेद जो, तव्हां रिकॉर्डिंग खोलियो, घोट जुनेद जो लाॾो, नाला वरितल आहिनि, लाॾो खणी ऐं ॻाए उहो लथो आहियां जीअं, त तीअं ई पिस्टल खे लोड करे ऐं हुन मूंखे टारगेट करे मूंखे जेको आहे सो गोली। घोट गॾु वेठो आहे, गॾु घोट चेयर ते 2 गॾु वेठा आहिनि। हुन टारगेट हयो आहे मूंखे चेल में, त मुंहिंजो भाणज, मां हीअं हलां थो, मुंहिंजो भाणज मुंहिंजे पोयां अचे थो। 3 अख सां हिनखे ॾिठो अथई, मुंहिंजे पोयां अचे थो। त यकदमि जीअं हुन फायर कयो आहे, मुंहिंजो भाणज आयो आहे, त हुनखे पोयों सथर में गोली लॻी आहे, त हू किरियो आहे। वरी ॿी गोली हुन हई आहे, भला 500 100 या 200 या 50 माण्हू उन में टारगेट आऊं थो थियां, उन में टारगेट मुंहिंजा माण्हू था थियनि, उन में टारगेट जेको आहे सो हिकिड़े रागी खे कयो थो वञे टारगेट। उनखे गोली लॻी आहे, हू किरियो आहे। वरी ॿी गोली हई अथई, उहा गोली हू फायर घुसी वियो आहे। जेसिताईं हू उथियो आहे, वरी ॿी गोली हई अथई, जेका हिते हुनखे गोली लॻी आहे बाह में।
बांह फ्रैक्चर अची वियो आहे, बांह भॼी पई आहे, ज़ख़्मी थी पियो आहे सीरियस हालत में। मां पंहिंजे हमराह खे खयो आहे, हमराह खे खणी मां जॾहिं हिन हॉस्पिटल में पहुतो आहियां त हिन स्टाफ खे ख़बर आहे, पोयूं आया आहिनि, असांखे खणायो नथनि, असांखे खणायो नथनि, असां पाण खयो आहे, पोयूं आया आहिनि, हिते अची गार गंद कई अथनि, सॼे स्टाफ खे ख़बर आहे, डायो इस्पताल जे सॼे स्टाफ खे ख़बर आहे, हिते घटि वधि गारियूं ॾिनियूं अथनि। मुंहिंजो इंसाफ़ु कयो वञे, असीं फ़क़ीर आहियूं, सूफ़ी रागी आहियूं। मां IG सिंध खां वज़ीर आला खां इहा अपील थो कयां त आउं ख़ालिद फ़क़ीर हिकिड़ो अमन जो सफ़ीर ऐं फ़क़ीर माण्हू आहियां, मूंसां नाजाइज़ी थी आहे, मूंखे सरियाम गोलियूं हयूं वयूं आहिनि, खेमटियनि सरियाम मूंसां जेको आहे नाजाइज़ी आहे ऐं सरियाम मूंसां ॾाढु कयो वियो आहे। मां सॼी सिंध खे अपील थो कयां, मूंसां इंसाफ़ु कयो वञे। हीअ कीअं तबियत भाणेजे जी, हुनजो नालो बि ॿुधायो। मुंहिंजो भाणिजो हिन महिल तमामु तकलीफ़ में आहे, सीरियस आहे, सुहेल अहमद तकलीफ़ में आहे ऐं ॾाढी तकलीफ़ में आहे, हिन महिल सीरियस हालत में आहे। छा था चवनि? डॉक्टर एमरजेंसी में आहे, सीरियस हालत में डॉक्टर था चवनि, तमामु तकलीफ़ में। राब्तो कयो पुलिस सां? साईं पुलिस राति आई हुई, 2 सिपाही आया राति, वरी हिन महिल का पुलिस अहिड़ी न थी आहे, कुझु बि न थियो आहे, का चीज़ न थी आहे। ऐं SP साहब खे रिक्वेस्ट कंदुसि ऐं DIG साहब खे रिक्वेस्ट कंदुसि, वज़ीर आला खे रिक्वेस्ट कंदुसि, मुंहिंजा सभु मोदबान दोस्त, मुंहिंजा सभु महबूब, मुंहिंजो साईं मुश्ताक सर्की साहब सभु वेठा आहिनि, मूं फ़क़ीर सां इंसाफ़ु थियणु खपे। थैंक यू।